आदिलपुर जी सूरत हाल मालूम क्यों था माजिद कलवर खान जी। माजिद कलवर कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा ये आदरपुर में नवल जेका अंदर बरसात है इन बरसात में आदरपुर जा जेके बरपास वारा इलाइक़नि आदरपुर जेको जानमाव सोसाइटी यूसी इनके बाद जेके सालामार है यूसी चंगुलानी है मिठड़ी है जेके ॿिया इलाइक़नि इन वक़्तु जेको पानी है वो मुकमल तौर पूरी आदरपुर शहर जी लपेट हेठि आहे। जॾहिं त पानी सबबु यासीन शेख हो अकबर शेख हो ऐं जेका ॿिया अॼुकल्ह जेको आहे सौ घर जेके जेको आहे घर टई पट थी विया आहिनि कुल आसमान हेठां वेठा आहिनि। जॾहिं त आदलपुर जी ॻाल्हि कजे त आदलपुर मेन प्राइमरी स्कूल आदलपुर थाणो ऐं आदलपुर पीरंबर शाह बगदादी ऐं जेका मुख़्तलिफ़ मॉल आहिनि जेके हिन वक़्तु अलीवारस मॉल हो ऐं जेका ॿिया मॉल आहिनि उहे हिन वक़्तु पाणी हेठि आहिनि मगर इंतिज़ामिया पूरी निंड सुतल आहे। हिन वक़्तु जेको पाणी जो जेको वेकिरो आहे अटकल जेको आहे 10 खां 12 फुट आहे। जेकर ईंदड़ जेका बजट आहे हितां जेके जेको आहे इलाइक़े वासियुनि चवणु आहे किथे ख़र्च थिए काई ख़बर न पई आहे ऐं इलाइक़े वासियुनि जेको आहे चूंडियल नुमाइंदनि ऐं जेको आहे ॿियनि वसाइनि खां अपील कई आहे त बराए महिरबानी असां जेको बीठल पाणी आहे उहो जेको आहे निकाल कराए ॾिनो वञे ऐं असांजी जेका सूरत हाल आहे हुनजी जेको आहे कर्ज़ थी कई वञे ऐं असांजी इमदाद फराहम कई वञे। जी ताहिराम महिरबानी अवां जी माजिद कलवर तफ़सील ॾियण लाइ।